जी इन वक्त मां कराची के इलाके सदर में मौजूद आया। एक तरफ सिंध में कोरोना वायरस जा केस वधी रहा आहिनि, ॿिए तरफ सदर के इलाके में वहाँ ॾिसी सघो था त केतिरी रश आहे। न हिते दुकानदार SOP ते अमल करे रहिया आहिनि, न ई जेके ख़रीदार आहिनि उन्हनि खे मास्क पातल आहे। तमामु घटि माण्हुनि खे जेको आहे त मास्क पातल आहे, बाक़ी इलाही माण्हू जेको आहे त बिना मास्क जे हिते घुमी रहिया आहिनि। दुकानदारनि खे बि तव्हां ॾिसी सघो था त न मास्क आहे न सैनिटाइज़र आहे। हिते माण्हुनि जी वॾी रश लॻल आहे। रमज़ान जो महीनो आहे, माण्हू ईद जी ख़रीदारी लाइ हिते अची रहिया आहिनि, पर हू SOP ते अमल नथा कनि। हिकु तरफ़ सिंध सरकार पारां इहो चयो वियो आहे त कोरोना वायरस खां बचण लाइ SOP ते अमल कयो वञे। हिकु तरफ़ जेको आहे त शहर में जेको आहे त बसियुनि खे बि जेको आहे त बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन सां गॾोगॾु जेके ॿियनि शहरनि मां बसियूं अचनि पियूं, कोचिस अचनि पिया, उनखे बि बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। पर शहर अंदरि में जेको आहे त SOP ते अमल नथो कयो वञे। हितां जी इंतिज़ामिया ख़ामोश नज़र अचे पई। सिंध हुकूमत खे घुरिजे त कराची शहर में जेको आहे त SOP ते हू अमल कराइनि, छाकाणि त कोरोना वायरस हिन वक़्तु ॿीहर जेको आहे त तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। NCOC जी काल्ह जेका रिपोर्ट आई उन त जेको आहे त 90,000 माण्हुनि में एक्टिव कोरोना वायरस आहे, पर दुकाननि में एतिरी रश आहे जो माण्हू जेको आहे त हिक ॿिए जे भरिसां बीठल आहिनि। का बि समाजी विथी असांखे हिते नज़र न पई अचे। जेकॾहिं इहो ई हाल रहियो त कोरोना वायरस वरी हिते तेज़ीअ सां पखिड़िजी वेंदो। पर हितां जी इंतिज़ामिया जेको आहे त कंहिं बि ॻाल्हि ॿुधण खां जेको आहे त हू इनकारी आहे, हू SOP ते अमल नथी करे। हितां जा दुकानदार बि मीडिया सां नथा ॻाल्हाइनि। हुननि जो इहो चवणु आहे त मीडिया वारा जिते बि अचनि था त उते जेको आहे त मुकमिल लॉकडाउन पियो कयो वञे, उनखे सील कयो पियो वञे, जंहिंजे करे हिते जेके ख़रीदार आहिनि उहे बि मीडिया सां न पिया ॻाल्हाइनि, ऐं जेके हीअ दुकानदार आहिनि इहे बि जेको आहे त मीडिया सां न पिया ॻाल्हाइनि, जंहिंजे करे जेको आहे त हितां जे जेके रश आहे उहा ॾिसी सघो था। हितां जा जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे त हिक ॿिए जे मथां आहिनि, ऐं हिते जेको आहे त SOP ते बि अमल नथो थी सघे। जी।